जॾहिं सेहतमंद जिस्म जी ॻाल्हि अचे थी त गुर्दनि जी सिहत असांजी पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे, छो त गुर्दनि जो इंसानी जिस्म खे सेहतमंद रखण में अहम किरदारु हूंदो आहे। गुर्दनि जी सिहत खे बहितरीन बणाइण लाइ न रुगो ग़िज़ाऊं पर मुनासिब लाइफ स्टाइल बि अहम सम्झो वेंदो आहे। तिबी माहिरनि मूजिबि सोडियम जो वधीक इस्तेमालु गुर्दनि जी सिहत खे मुतासिर कंदो आहे। ग़िज़ा में लूण जो इस्तेमालु जेतिरो मुमकिन हुजे ओतिरो मख़सूस कजे। इन हवाले सां कुझु ग़िज़ाऊं गुर्दनि जी सिहत लाइ सुठियूं आहिनि ऐं अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। हीअ न रुगो गुर्दनि खे पर मजमूई तौर सिहत लाइ बि फ़ाइदेमंद आहिनि। इन ॻाल्हि खां इनकार नाहे त ॾींहं में हिकु सूफ़ खाइण डॉक्टरनि खे परे रखे थो। सूफ़ खे गुर्दनि जी हिफ़ाज़त लाइ बहितरीन चयो वेंदो आहे। बेरीज़ एंटीऑक्सीडेंट्स ऐं ग़िज़ाई जुज़नि जो अहम ज़रियो आहिनि। गुर्दनि जी सिहत लाइ बेरीज़ खे ग़िज़ा में शामिल करणु घुरिजे। खटा रस वारा मेवा वाइटामिन सी जो ज़रियो हूंदा आहिनि। जेतिरो वाइटामिन सी हासिल कयो वेंदो ओतिरी तेज़ीअ सां गुर्दा सेहतमंद थींदा। गोभीअ में सोडियम घटि हूंदो आहे, इन लाइ गुर्दनि जी बीमारीअ खां बचाव लाइ भली आहे। शकरकंदी या अछी गजर वाइटामिन्स ऐं मादनियात वधीक हुजण सबबि गुर्दनि लाइ फ़ाइदेमंद आहे। इन खे ॾींहं में कंहिं बि वक़्तु खाई सघिजे थो। ही फाइबर खे घटि करण में बि असराइती हूंदी आहे। गुल गोभी वाइटामिन सी, फोलेट ऐं फाइबर सां भरपूर हूंदी आहे ऐं गुर्दनि जी सिहत लाइ बहितरीन भाॼी आहे। हिन में मौजूदु पोटेशियम गुर्दनि लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे, जेको जिस्म में मौजूदु वाधू सोडियम खे ख़ारिज कंदो आहे।